अस्सलाम वालेकुम दोस्तों, इम्तियाज़ ख़ास के लिए हाज़िर ख़िदमत है। अॼोकी ये वीडियो सिंधी अदब जे पांधीड़नि लाइ आहे, शागिर्दनि लाइ आहे, उस्तादनि लाइ आहे ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे जेके लेक्चरर जी तयारी करे रहिया आहिनि या उहे दोस्त जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी तयारी करे रहिया आहिनि या वरी सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे इंटरव्यू जी तयारी करे रहिया आहिनि। उन्हनि सभिनी दोस्तनि लाइ हीअ वीडियो आहे। सभिनी खे मुंहिंजो सलाम क़बूल पवे। अॼु असां ॿिनि बैतनि ते ॻाल्हाईंदासीं। ॾाढा आम बैत आहिनि, आम फ़हम बैत आहिनि। शागिर्द दोस्तनि खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त असां अक्सर हिकिड़ी ग़लती कंदा आहियूं त असांखे बैत त यादि हूंदो आहे पर उनजो सुर असांखे यादि नाहे हूंदो। इहा वॾी ग़लती आहे दोस्तो। ऐं इन नमूने जा सुवाल अक्सर टेस्टुनि में ईंदा रहंदा आहिनि। पोइ उहा सिंधी जे लेक्चरर जी टेस्ट हुजे, सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी टेस्ट हुजे या आम का बि टेस्ट हुजे। अॼु आऊं तव्हांजे लाइ ॿ बैत शाह साईं जा पढ़ंदुसि ऐं उन्हनि जी तशरीह करण जी कोशिशि कंदुसि, उनजी सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। सर निसरिया पांध उतर लॻा आओ पिरी, सर निसरिया पांध उतर लॻा आओ पिरी, मूं तो कारण कांध सैसी सुखाऊं कयूं। सर निसरिया पांध यानी सर निसरी चुका आहिनि, सरनि जे सलन ॻभ झलियो आहे। पांध, पांध लफ़्ज़ जी माना आहे चोटी। असां आम तौर ते सिंधीअ में मथे ते पाइण वारी पोती, गंती या रए जे चइनी कुंडनि खां कुझु मथे वारे हिसनि खे पांध या पलांद चवंदा आहियूं। शाह साहब सर जे निसरण खे ॾाढी ख़ूबसूरत तशबीह ॾिनी आहे, उन्हनि पलांदनि सां, उन्हनि पांधनि सां। सरनि जा उहे पांध बिल्कुलु रए जे पांधनि जहिड़ा थींदा आहिनि। उतर लॻा आओ पिरी, सर निसरिया पांध उतर लॻा आओ पिरी। सुर सामूंडीअ में अक्सर ईअं आहे त ॾियारीअ खां पोइ वणझारा सफ़र ते वञनि था, पर हिते उतर लॻा आहिनि। हाणे अच पिरी मां मालूम थिए थो त हिन वणझारीअ जो वर अॻिए साल सफ़र लाइ निकितल आहे, अञा वरियो नाहे। हीअ मौसम त सफ़र ते निकिरण जी मौसम आहे, पर तूं त अञा सफ़र तां ना ई वरियो, साल पूरो थी चुको आहे। हीअ मौसम त ॿिए सफ़र ते वञण वारी मौसम आहे। ओ मुंहिंजा ढोलिया, मूं तुंहिंजे लाइ केतिरियूं ई बासूं बासियूं आहिनि। उनखां पोइ दोस्तो हिकु ॿियो बैत आहे, उहो बि सुर सामूंडी मां आहे। सर लोहीड़ा ॻभिया कुसर निसरिया, सर लोहीड़ा ॻभिया कुसर निसरिया, तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। सर लोहीड़ा ॻभिया, सर बि ॻभिजी चुका आहिनि त लोहीड़ा बि ॻभिजी चुका आहिनि। लोहीड़ो हिकु वणु आहे जेको जबलनि में बि थिए त थर में बि थिए थो। संदसि काठी सख़्त ऐं कारी थींदी आहे, जंहिंमां खटुनि जा पावा बि ठहंदा आहिनि। जॾहिं उतर लॻंदा आहिनि त ही वण गुल ॿाटियूं झलींदा आहिनि ऐं फुलार बि आहिनि। लोहीड़े जा गुल ॻाढ़े रंग जा थींदा आहिनि। असां अक्सर चवंदा आहियूं त अञा गर्मीअ जो ज़ोर आहे, अञा सर ढिढे में आहिनि। ढिढे मां मुराद अञा सर ॻभियो आहे, अञा सर ॿोकियो आहे, अञा सर संग कोन्हनि कढिया, अञा सर निसरियो कोन्हे, अञा सर फाटो कोन्हे, अञा सरनि निसरी पांध कोन कढिया आहिनि। हिते मुर्शिद लतीफ़ कमाल मुशाहिदे जी उपटार कई आहे त सर ऐं लोहीड़ा ॻभिजी विया आहिनि, कुसर बि निसरी विया आहिनि। हिते कुसर मां मुराद कूड़ा सर आहे जिन खे असां कांह चवंदा आहियूं। हीअ अचण जी मौसम आहे। कुदरत जे सभिनी मज़हरनि पंहिंजे वक़्त ते ॻभ बि झलिया त निसरी बि विया। लोहीड़े जहिड़ो सख़्तु वण बि पंहिंजी मुद्दत ते फुलारजी चुको आहे। अड़े ढोलिया, जीअं सरनि ऐं लोहीड़नि ॻभिजण जी मौसम आहे, जीअं कूड़नि सरनि जे निसरण जी मौसम आहे, तीअं तुंहिंजे बचण जी मौसम आहे। तुंहिंजे बचण जा ई ॾींहं आहिनि। हिते सामूंडण सरापा सवाल बणिजी वञे थी त सभु कुझु पंहिंजे वक़्त ते थी रहियो आहे, पोइ तोखां अचण जा ॾींहं आख़िर कीअं विसरी विया आहिनि।